हिकिड़ी रेसिपी आहे ओटमील कुकीज़ जी। ओटमील जो मतिलबु हूंदो आहे जव, जंहिंमें असां 2 कप अटो ऐं 3 कप जव मिलायूं था। हाणे पुछे थो असां खां त केतिरो अटो ज़रूरत में आहे अगरि असां वॾी कुकीज़ जी बैच ठाहियूं ऐं उन में असां 9 कप जेके आहिनि जव जा इस्तेमालु कयूं, यानी कश जा इस्तेमालु कयूं। त हाणे असां वटि 2 कप आहिनि अटे जा, त असां लिखूं था 2 कप्स ऑफ फ्लावर, मतिलबु 2 कप असां अटो था खणूं ऐं असां वटि हर कुकीज़ जी बैच ठाहिण जे लाइ 3 कप जेका आहिनि जव जा, यानी ओटमील जा लॻंदा। त असां लिखूं था त 2 कप्स ऑफ फ्लावर ऐं उनखे डिवाइड था कयूं 3 कप्स ऑफ ओटमील सां। त हिते असां वटि तनासुब ठही वियो आहे। हाणे असां खां पुछे थो त केतिरो अटे जी ज़रूरत पवंदी अगरि असां हिकिड़ी वॾी बैच यानी वॾी मिक़दार में कुकीज़ ठाहियूं, जंहिंमें असां 9 कप ओटमील जा इस्तेमालु कयूं, यानी असां वटि जेका जव आहिनि उन जा असां 9 कप यूज़ था कयूं। त असां इनखे लिखंदासीं त असां वटि जेका जव आहिनि उन जा 9 कप इस्तेमालु था थियनि, यानी 9 कप्स ऑफ ओटमील था इस्तेमालु थियनि। हाणे असां खां पुछे इहो थो त अटो केतिरो इस्तेमालु थींदो ऐं असांखे फ्लावर जा केतिरा कप्स लॻंदा। त जिथे असांखे अटे जा कप लिखणा आहिनि उते असां क्वेश्चन मार्क लिखी था छॾियूं, त जीअं हिकिड़ो असां गैप फिल करे छॾियूं, असां ख़बर न आहे त उते छा लिखिणो आहे, त उते असां क्वेश्चन मार्क ॾेई था छॾियूं। हाणे तव्हां इहा शइ गौर कयो त हिकिड़ी कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे त अगरि 3 कप ओटमील इस्तेमालु कया विया आहिनि त हाणे हेॾे असां वटि जेका वॾी बैच ठहे थी उन में 9 कप इस्तेमालु कया विया आहिनि, मतिलबु 3 खे 3 सां ज़र्ब कयो वियो आहे, तॾहिं असां वटि 9 कप थी विया आहिनि। त साॻे तरीक़े सां मथे अगरि असां वटि जेके अटे जा कप आहिनि उहे 2 आहिनि, त उनखे बि अगरि असां 3 सां ज़र्ब कंदासीं त असां वटि जेको आहे उहो जवाबु मिली वेंदो वॾी बैच में कुकीज़ केतिरी ठाहिण जे लाइ। त असां ॿिनि खे अगरि 3 सां ज़र्ब कयूं त असां वटि जेको जवाबु अची वेंदो उहो अची वेंदो 6। त असां चई सघूं था त अगरि असां 6 कप इस्तेमालु कयूं आम सादे अटे जा, त असां वटि जेका वॾी बैच आहे कुकीज़ जी उहा ठही वेंदी। पर इहो असां कयोसीं कॉमन सेंस सां, ऐं इनखे करण जा घणेई ॿिया तरीक़ा बि आहिनि। हिकिड़ो ॿियो तरीक़ो इहो बि आहे, मां तव्हांखे सम्झायां थो। पहिरियां असां पंहिंजो सुवालु जेको आहे उहो वापसि था लिखूं त असां वटि 2 कप आहिनि आम सादे अटे जा इस्तेमालु थियल, ऐं हर 2 कपनि ते असां वटि जेके आहे 3 कप इस्तेमालु थियल आहिनि जव जे अटे जा, यानी ओटमील जा। ऐं हाणे असां खां पुछियो वियो हुयो त असां केतिरा कप जेका आहिनि अटे जा इस्तेमालु थींदा, त असां हुनखे एक्स या कंहिं वेरिएबल सां लिखी था छॾियूं। पर वेरिएबल त नथा लिखूं, असां हुनखे क्वेश्चन मार्क जी सूरत में लिखूं था, जीअं तव्हांखे सम्झण में आसानी थिए। त हिकिड़ो क्वेश्चन मार्क आहे, पर तोसां ख़बर न आहे त हिन में कहिड़ी वैल्यू ईंदी ऐं केतिरा कप जेके आहिनि असां वटि अटे जा इस्तेमालु थींदा, ऐं उनखे असां क्वेश्चन मार्क सां शो करे छॾियो आहे। त असां वटि अगरि 9 कप हुजनि जव जे अटे जा, त पोइ असां वटि केतिरा सादे अटे जा कप इस्तेमालु थींदा, उहो असां क्वेश्चन मार्क जी सूरत में ॻोल्हण जे लाइ क्वेश्चन मार्क लिखी छॾियो आहे। पहिरियां त असां कॉमन सेंस जो इस्तेमालु करे ॿिन्हिनि खे 3 सां ज़र्ब कयो हुयोसीं, छाकाणि त ओटमील टीणी थिए पई ऐं असांजा कप ऑफ फ्लावर्स बि टीणा थियणु खपंदा हुआ। पर असां अलजबरा जो इस्तेमालु करे हिनखे कीअं था करे सघूं? त असां हिनखे ईअं कंदा आहियूं अलजबरा जो इस्तेमालु करे, त असां जेके फिगर्स या असां वटि वैल्यू जेके हूंदियूं आहिनि असां उन्हनि खे क्रॉस मल्टीप्लाई कंदा आहियूं। क्रॉस मल्टीप्लाई करण जो मतिलबु हूंदो आहे त इक्वेशन जे हिकिड़े पासे ॾे जेको न्यूमरेटर आहे उनखे ॿिए पासे जे डिनोमिनेटर सां मल्टीप्लाई करणु। जीअं हिते असां वटि 2 आहे ऐं उन 2 खे असां ज़र्ब कंदासीं 9 सां, त असां हिते 2 ज़र्ब 9 लिखी था छॾियूं ऐं उन खां पोइ बराबरि जी निशानी, ऐं उनखां पोइ असांजो जेको क्वेश्चन मार्क आहे जेको न्यूमरेटर में आहे उहो मल्टीप्लाई थींदो 3 सां, छाकाणि त उहो डिनोमिनेटर में आहे। त असां क्वेश्चन मार्क जेको आहे, जेका बि शइ उन क्वेश्चन मार्क में फिल थींदी उनखे मल्टीप्लाई था कयूं 3 सां। हाणे असांजी इक्वेशन जेका आहे, जेका क्वेश्चन मार्क लाइ असांखे सॉल्व करणी आहे, उहा थी वेंदी। हाणे 2 ज़र्ब 9 असां वटि 18 आहे, ऐं उनखां पोइ असां वटि क्वेश्चन मार्क आहे जेको असां ओड़ो जो ओड़ो था लिखूं, जेको ज़र्ब थियल आहे 3 सां। हाणे अगरि तव्हां पंहिंजे दिमाग़ में ॾिसंदव त क्वेश्चन मार्क जी वैल्यू खे अगरि टीणो कयूं त असांखे 18 वैल्यू मिले थी, या असां हिन ॿिन्हिनि पासनि खे 3 सां वंड कयूं त पोइ बि असांखे क्वेश्चन मार्क जी वैल्यू मिली वेंदी। ऐं 18 खे अगरि असां 3 सां वंड कयूं त असांखे जेको अंग मिलंदो उहो हूंदो 6। त असां वटि जेको क्वेश्चन मार्क हूंदो उनजी वैल्यू हूंदी 6। हाणे असांजी 6 वैल्यू पहिरियां बि निकिती हुई जॾहिं असां कॉमन सेंस सां कयो हुयोसीं, पर हिते असां अलजबरा जी सूरत में हल कयोसीं। हाणे तव्हां सोचे सघो था त इहो क्रॉस मल्टीप्लिकेशन छा आहे ऐं ईअं छो थो थिए ऐं ईअं छो सही जवाबु अचे थो। त हिनखे सम्झण जे लाइ मां तव्हांखे इहा साॻी जेका इक्वेशन आहे उहा वरी था करे ॾिसूं, ऐं हिन दफ़े असां क्वेश्चन मार्क जॻह ते को बि आम वेरिएबल यानी एक्स जो इस्तेमालु था कयूं, त तव्हांखे सम्झ में ईंदो त ईअं छो थिए थो ऐं इहा जवाबु सही छो थो अचे। त असां इहा साॻी इक्वेशन वरी था लिखूं, त असां वटि आहे 2/3, ऐं उनखां पोइ असां वटि क्वेश्चन मार्क जेको एक्स जे बराबरि आहे ऐं अपॉन में आहे 9। अलजबरा में जॾहिं बि इक्वल जी निशानी हूंदी आहे उनजो मतिलबु हूंदो आहे त लेफ्ट साइड वारी जेका क्वांटिटी आहे उहा बराबरि आहे राइट साइड वारी क्वांटिटी जे, ऐं असां जेको बि फंक्शन लेफ्ट साइड ते कंदासीं असांखे उहो राइट साइड ते ई करिणो आहे, छाकाणि त असांखे इक्वेशन खे बराबरि रखिणो आहे। हाणे जेको असां वटि एक्स आहे उनखे धार करण जे लाइ असांखे छा करिणो पवंदो? अगरि असांखे इक्वेशन खे बराबरि बि रखिणो आहे त असांखे एक्स खे धार करिणो आहे एक्स जी वैल्यू कढण जे लाइ।
त असां अगरि ॿिन्हिनि पासनि खे 9 सां ज़र्ब करे छॾियऊं त असां वटि 9 जेको ज़र्ब में आहे ऐं वंड में आहे उहो कैंसिल थी वेंदो। पर असां इक्वेशन जे सिर्फ़ु हिकिड़े पासे ॾे 9 खे ज़र्ब नथा करे सघूं, असांखे ॿिन्हिनि पासनि ॾे ज़र्ब करिणो आहे, छाकाणि त असांखे इक्वेशन खे बराबरि रखिणो आहे ऐं बराबरि रखण जे लाइ जेको अमल हिकिड़े पासे ॾे थींदो उहो ॿिए पासे ॾे बि असांखे करिणो आहे। त 9 ज़र्ब में आहे ऐं 9 वंड में आहे, उहो ख़तमु थी वेंदा त असां वटि सिर्फ़ु एक्स बचंदो। खॿे पासे ॾे असां वटि 9 ज़र्ब में आहे 2.3 सां, त असां 9.1 लिखी सघूं था ऐं 9 ज़र्ब 2 असां वटि थींदो आहे 18 ऐं वंड में असां वटि 3 आहे ऐं 18 खे अगरि 3 वंड कंदो त असां वटि जवाबु 6 ईंदो। त असां वटि जेको एक्स आहे उनजी वैल्यू 6 ईंदी। इन करण जा घणा ई तरीक़ा आहिनि ऐं असां जेको तरीक़ो कयोसीं इहो अलजबरा जे बुनियाद ते कयो हुयोसीं ऐं असां बेसिकली इहो सम्झाइण पिया चाहियूं त छो क्रॉस मल्टीप्लिकेशन कमु कंदी आहे। बाक़ी हिन आसान सवालनि खे हल करण लाइ कॉमन सेंस जो इस्तेमालु करे सघूं था। त अगरि असां 3 कप ओट मिल आहे ऐं 3 सां ज़र्ब करण 9 मिले थो त ॿिनि खे बि असां 3 सां ज़र्ब करे 6 ताईं पुॼी सघूं था।